Welcome to Synsoft Studio. This is Sahil Chandio. So अॼु असां नेक्स्ट वीडियो जे तरफ़ हलूं था जेको असां HTML जो कोर्स हले थियो उनखे असां फर्दर वधायूं था अॻिते जीअं असां HTML जो बेसिक कोड कयोसीं इंट्रो कयोसीं त कहिड़ी शयूं असांजूं टैग्स हूंदा आहिनि एट्रीब्यूट्स हूंदा आहिनि उहे असां इंट्रो कयोसीं हाणे असां फर्दर अॻिते वधूं था HTML जो यानी कि हाइपर टेक्स्ट मार्कअप लैंग्वेज त असां ओपन कंदासीं सेम तरीक़े सां नोटपैड में जीअं असां पहिरियां ॾिनो हुयोसीं छा HTML सभ खां पहिरियां टॉप ते असां HTML स्टार्ट कंदा आहियूं पोइ असां बॉडीज़ ते स्टार्ट कंदा आहियूं असां जेकॾहिं कलर ॾियणु चाहियूं असां ॾींदासीं BG कलर इज़ इक्वल फॉर एग्जांपल सियान था ॾियूं उन खां पोइ असां टाइटल था ॾियूं जेको असांजो टाइटल हुते मथां अची वञेसि असां था ॾियूंसि माय या जस्ट असां ॾियूंसि था होम पेज ठीक है असां होम पेज ॾिनोसीं उन खां पोइ असां छा कंदासीं टाइटल क्लोज़ कंदासीं क्लोज़ करण खां पोइ असां हेड ॾियूं न ॾियूं कोई इशू कोन्हे को असां ॾेई था छॾियूं फॉर एग्जांपल उन जो हेड में छा अची वञे माय वेब साइट बंदि कंदासीं हेड खे जीअं बंदि कयोसीं हाणे असां स्टार्ट कयूं था जेको असां सिखंदासीं हींअर असां सिखूं था लिस्टिस असां लिस्टिस कीअं ओपन करे सघूं था एक्चुअली लिस्टिस जूं ॿ टाइप्स आहिनि हिकु ऑर्डर लिस्ट ॿियो अनऑर्डर लिस्ट असां फॉर एग्जांपल बंदि था करे छॾियूं हिते HTML खे बि ऐं प्लस में असां बंदि था करे छॾियूं बॉडी खे बि हाणे असां सभ खां पहिरियां स्टार्ट था कयूं हिते ऑर्डर लिस्ट खे यानी कि OL उन खां पोइ ॾींदासीं टाइप खां पोइ इज़ इक्वल असांजो ऑर्डर लिस्ट में छा अचे फॉर एग्जांपल असां A था ॾियूं यानी कि जेके स्टार्ट थींदा लिस्ट उहा A जे नाले सां स्टार्ट थींदी वेंदी उन खां पोइ उन जूं लिस्ट्स था ॾियूं फॉर एग्जांपल LI ॾींदासीं असां था ॾियूंसि फॉर एग्जांपल को बि ऑपरेटिंग सिस्टम असां बंदि कंदासीं छा के LI खे उन खां पोइ सेम तरीक़े सां ॾींदासीं लिस्ट LI मीन्स लिस्ट आइटम जेका लिस्ट हूंदी आहे एक्चुअली इन फुल फॉर्म आहे लिस्ट आइटम असां ॾींदासीं फॉर एग्जांपल नेटवर्किंग उन खां पोइ बंदि कंदासीं LI खे उन खां पोइ था ॾियूंसि फॉर एग्जांपल LI TS डेटा स्ट्रक्चर असां बंदि कंदासीं LI खे उन खां पोइ असां ॾियूं था LI खां पोइ ॾियूं था असां फॉर एग्जांपल DBMS असां क्लोज़ कंदासीं कंहिंखे LI खे LI क्लोज़ ऐं लास्ट में असां छा खे क्लोज़ कंदासीं जेको मथां असांजो टैग हुयो OL असां जस्ट छा कंदासीं हाणे हिनखे सेव कंदासीं असां जीअं असां पहिरियों कयोसीं डेस्कटॉप ते असां नालो था ॾियूंसि OL UL.HTML सेव कंदासीं सेव जीअं कयोसीं असां चऊं था डेस्कटॉप ते हीअ असांजो अची वियो असां हिनखे ओपन राइट क्लिक करे ओपन विथ कंदासीं छा सां गूगल क्रोम सां ॾिसो जेको असां नाला ॾिना हुयासीं उहे असांजा नाला अची विया माय वेबसाइट हे ॾिसो मथां होम पेज ऐं वेबसाइट ऐं ऑपरेटिंग सिस्टम नेटवर्क ॾिसो A सां असां जेकॾहिं इहे नाला असां चऊं था नंबरिंग में अचनि त जस्ट छा कंदासीं हिते असां हिनखे 1 ॾेई छॾींदासीं सेव कंदासीं सेव कयोसीं सेव उन खां पोइ असां ईंदासीं साइम तरीक़े सां हिते रिफ्रेश कंदासीं असांजा नंबरिंग अची वेंदी ईअं असां रोमन वग़ैरह जेको बि ॾियणु चाहियूं उहो असां ॾेई सघूं था उन खां पोइ आहे असांजो UL मीन्स असां ॾियूंसि था फॉर एग्जांपल स्टार्ट था कयूं UL मीन्स अनऑर्डर लिस्ट मीन्स के उहे असां लिस्ट जेके असां ऑर्डर न हुजनि जीअं असां उन में यूज़ करे सघूं था सर्किल बुलेट यूज़ करे सघूं था या असां डिस्क यूज़ करे सघूं था फॉर एग्जांपल असां डिस्क था ॾियूंसि डिस्क ॾेई करे असां ॾींदासीं फॉर एग्जांपल LI यानी कि लिस्ट आइटम फॉर एग्जांपल असां ॾियूंसि था कुझु बि ॾियोसि फॉर एग्जांपल HP था ॾियूंसि जेके कंप्यूटर्स आहिनि LI उन खां पोइ असां ॾींदासीं LI असां ॾिनोसीं डेल उन खां पोइ क्लोज़ कंदासीं LI खे उन खां पोइ ॾींदासीं असां LI असां ॾिनोसीं एसर असां क्लोज़ कंदासीं LI खे उन खां पोइ असां ॾिनोसीं LI फॉर एग्जांपल इंटेल असां क्लोज़ कंदासीं LI खे हाणे असां लास्ट में क्लोज़ कंदासीं छा खे UL के मीन्स अनऑर्डर्ड लिस्ट
असां सेव कंदासीं, फाइल ते अची करे सेव खां पोइ असां ईंदासीं सेम तरीक़े सां वापसि हिते असां रिफ्रेश कंदासीं त असांजो अची वेंदो ॾिसो डिस्क टाइप हुन जा जी। जेकॾहिं असां चवंदा हिते सर्किल अची वञे त सेम असां छा कंदासीं, जस्ट हिते इन ते असां सर्किल लिखंदासीं, सर्किल लिखी करे कंट्रोल एस कयोसीं या असां हितां सेव कयोसीं। सेव करण खां पोइ सेम असां वापसि ईंदासीं, वापसि अचण खां पोइ असां रिफ्रेश कंदासीं, उहो अची वेंदो सेम उहे, यानी कि असां ॾेई सघूं था विद द हेल्प ऑफ लिस्ट्स जे। ही असांजी लिस्ट्स हुयूं जंहिंजे थ्रू असां लिस्ट वग़ैरह सेल्स करे सघूं था। होप के तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। बेसिक शयूं आहिनि HTML जूं, असां आस्ते आस्ते कोर्स खे वधाईंदा था हलूं। अगर असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू।